والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله وصحبه أجمعين. अल्हम्दुलिल्लाह साईं मीर मोहम्मद साहब हाणे ॻाल्हायो त मां इंशाअल्लाह अधु कलाक जे अंदरि मां पहुचां थो। साईं मीर मोहम्मद साहब कराची का सफ़र करे इंशाअल्लाह अधु कलाक जे अंदरि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा, तव्हांखे इजाज़त बि कराईंदा इंशाअल्लाह। فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل ادعوا الله أو ادعوا الرحمن أيما تدعوا فله الأسماء الحسنى ولا تجهر بصلاتك ولا تخافت بها وابتغ بين ذلك سبيلا وقل الحمد لله الذي لم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك ولم يكن له ولي من الذل وكبره تكبيرا. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. ایمانی جذبے سامنے بلند آواز صلاح شریف. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وآل بيته وبارك وسلم كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آلهم وصحبهم وآل بيتهم وذرياتهم أجمعين. عزیزان گرامی محترم و مکرم مجھا بزرگویں باہر ہوئے تاں سمورے جا سمورا وڈن مبارکن جے لائق آئیو جو اللہ سنگ تاں کی پانجی قرآن عظیم جی محفل مجلس لائے چونر فرمائیوا. دعائے اللہ تعالیٰ تاں سمورن جی حاضری پانجی بارگاہ میں منظور مقبول فرمائے. اسان جے بھائیوں جی محنت حضرت قاری عبداللہ صاحب جی محنت حضرت مولانا باو حبیب الرحمن صاحب جی محنت برادران جی محنت اللہ پانجی بارگاہ میں مقبول منظور فرمائے.
ऐं दुआ कयो त अल्लाह ताला हिन जलसे खे हिन प्रोग्राम खे तव्हां सां समूहनि जे लाइ बाइस मग़फ़िरत ऐं बाइस निजात जो ज़रियो बनाए। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो मां चवंदो आहियां त मुस्लमान तमामु घणा आहिनि पर मुस्लमानी कंहिं कंहिं में नज़र थी अचे। अहिड़ो हाल थी वियो आहे मुस्लमाननि जो कलमा बि भरनि था, नबी साईं जो ग़ुलाम बि सॾाइनि था, वरी जन्ननि जे साम्हूं बि किरिया पिया आहिनि, क़बरुनि जे साम्हूं बि किरिया पिया आहिनि। हिकिड़ो मुस्लमान सॾाइण वारो कलमे भरण वारो मूंखे चए साईं मूंखे औलाद न पई थिए, मूंखे डॉक्टरनि जवाबु ॾिनो, मां सेवण वियुसि बसि में बासे आयो साईं खे मोटियुसि त बसि मुंहिंजी घरवारी ख़ैर सां पेट में वसण करे वेही रही, न त वसण थिएसि ई न। अञा ताईं मुस्लमान पंहिंजो अक़ीदो ठाहे न सघिया। अदा पुटनि ॾियण वारो केरु आहे? अञा आस्ते ॻाल्हायो जो अल्लाह साईं। धीअरनि ॾियण वारो केरु आहे? औलाद ॾियण वारो केरु आहे? हाणे त वरी नओं हिकिड़ो पीर साईं निकितो आहे, मथां तव्हां बि ॾिठो हुजे, मूंखे हिकिड़े दोस्त ॾेखारियो फेसबुक ते, गॾु काए जो दरगाह ते ऐं पुटु वरिती वञे। हुन साहबीअ पुछा कई मुजावर हो त भला गॾु छो? इलाज जानवर बि आहिनि, गऊं न मेंहूं न बकरियूं न, गॾु छो? जंहिं गॾु हिन जे करे जो असांजो मुर्शिद साईं गॾु जी सुवारी खे ॾाढो पसंदि कंदो हो। पोइ जेको बि गॾु खाईंदो आहे साईं जी रहमत जोश में अची वेंदी आहे, बिना देरि जे साईं हुनखे पुटु ॾेई छॾींदो आहे। फाल्टो हुयो न मुजावर जो निभाग जो बंधणो हुनखे, हेॾो गॾु वठी वरी पोयों वरी गॾाईं जा वापार मोकिलियो। अञा ताईं मुस्लमान अजर लॻा पिया हुन ख़ुदा पुटु वठी ॾियनि साईं फिराणे पीर साईं मूंखे निशानी सां पुटु ॾिनो आहे। हल जो अल्लाह असांखे वो सवाइ कोई औलाद ॾियण वारो, कोई पुटु ॾियण वारो, कोई धीअरुनि ॾियण वारो। कुरान अज़ीम में अल्लाह साईं फरमाई यहब लिमन यशाउ इनासा व यहब लिमन यशाउ या बोले मैं शाहनाज़ा मुनी मलिया जगे धीरे धीरे
अल्लाह जी मर्ज़ी आहे त जंहिंखे पुट ई पुट ॾियां अल्लाह साईं फरमायो मुंहिंजी मर्ज़ी आहे त कंहिंखे गॾाए ॾियां पुट बि धीअरूं बि मां अल्लाह जी मर्ज़ी आहे जेकॾहिं कंहिंखे गंढ ॾेई छॾियां त कोई बि मां अल्लाह साईं खां सवाइ गंढ खोलण वारो कोन्हे नबी पाण खे पाण औलाद नथा ॾेई सघनि त वलियनि ऐं पीरनि ऐं फ़क़ीरनि खे कहिड़ी ताक़त अदा नबी मथे कन वली हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे जॾहिं नबूवत अल्लाह साईं हीअं क़ुरान अज़ीम में बयान फरमाई वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहू कान सिद्दीक़न नबिय्या सजी रात सफर मां कयो अल्लाह जाने जो हिकिड़ी घड़ी भी निंड न कई हिकिड़ो कलाक भी रात जो निंड न कई